ओ पखियुन लाते नहीं उथी रात असुर, पखियुन लाते नहीं बोली बाजारी, तन जे कुर्ब कई उथी रात असुर। हो मुजादा रात जो थी कन्नु तडे चेनी पासनो पखी पकण जीत जणिया हर शे पंजी पंजी बोलीअ में अल्लाह के सड़ड़ा पई कर हर शे कन्नु ॾींदे न हर पासे नो चुणबुण जो आवाज पियो ईंदो आहे रात जे सन्नाटे में, रात जे अकेलाई में खलवत में तू कन्नु ॾे न हर पासे नो तोखे आवाज ॿुधण में ईंदा। व इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दी, हर शे अल्लाह जी तस्बीह पढ़ंदी आहे। वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, तव्हां उन्हनि जी तस्बीह जो ॿोली उन्हनि जी ज़बान नथा सम्झो, पर हर शे पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे रब खे सजड़ा कंदी आहे। ओ मुजादा पो हूं त भई जिंदगी ग़फ़लत में गुज़री, कंहिंजी 20 साल गुज़री वई, कंहिंजी 30, कंहिंजी 40, कंहिंजी 50, वारड़ा अच्छा थिया ॼण मौत जो पैगाम मिली। ओ मुजादा हाणे कब्र में पैर लड़कायूं वेठो ही, अञा पंहिंजी होट हस्ती नथो छॾी, अञा या मस्ती नथो छॾी। ओ मुजादा अञा कॾहिं भला उहे ॾियारा ईंदा जो तूं रब जे दर ते मोटंदे। अलम यान लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, छा अञा माण्हुनि जे लाइ उहो वक़्तु न आयो आहे जो उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र में ॾकी वञनि, ख़ुदा जे ख़ौफ़ में कंबी वञनि? छा अञा उहो वक़्तु न आयो आहे तव्हां जे लाइ जो अल्लाह जे दर ते मोटी पो, गुनाह कंदे बुराइयूं कंदे शैतान खे राज़ी कंदे हेतिरी उमिरि गुज़री वई। ओ दा हाणे शैतान जो रस्तो छॾ, हाणे मिठड़े मुहम्मद करीम खे राज़ी कर। जॾहिं तो गुनाह जा कम कया न त शैतान ख़ुशि थियो ऐं मदीने वारो साईं रोज़े में ॾुखारो थियो। मुस्तफा करीम वट जेरी मल तुझा अमल पेश थिया त मुझो महबूब गमगीन थियो। अरे दुश्मन के परचाई, शैतान के राज़ी कई ऐं पंहिंजे प्रिय कुर्बदार मदीने वारे खे ॾुखारियो कई त पोइ तूं कहिड़ो उम्मती चइबे, कहिड़ो तूं आशिक़ रसूल चइबे? वदा हाणे शैतान वारी वाट छॾ, चओ त मदीने वारे साईं खे राज़ी कंदुसि, चओ मदीने वारे साईं खे राज़ी कंदुसि। कंहिंखे राज़ी कंदे? पोइ गुनाहनि जा कम छॾ, तौबह ताइब थी, बख़्शिश तलब थी ऐं मुजादा